Assalamu alaikum. This is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां सिंपल टेस्ट पेपर कांस्टेबल SPU CPEC सिंध पुलिस गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे हल कंदासीं। त हीअ सिंपल पेपर आहे जेको IBA STS वारनि कांस्टेबल पोस्ट जे लाइ अनाउंस कयो हुयो त हिन जी टेस्ट बि उहे वठी चुका आहिनि। जेका हाणे गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां जेके पुलिस जूं 11,000 प्लस वैकेंसियूं आयूं आहिनि त इन जो बि मोस्टली जेको आहे सिलेबस जेको आहे साॻियो ई रहंदो जेको पहिरियां कांस्टेबल जो रहियो हुयो। त हिन में असां कुझु सिलेबस जे बारे में डिस्कस कंदासीं। त सिंधी ऐं उर्दू जा जेके आहिनि 20 क्वेश्चन हूंदा आहिनि, मोस्टली ग्रामर जा क्वेश्चन हूंदा आहिनि हिन में। त 20 क्वेश्चन असांजा सिंधी ऐं उर्दू जा हूंदा। हिन में नेगेटिव वग़ैरह का बि मार्क्स वग़ैरह न हूंदी आहे। ॿियो असांजा जनरल अवेयरनेस जा जेके आहिनि 40 क्वेश्चन हूंदा। जनरल अवेयरनेस में असांजी पाकिस्तान स्टडी, इस्लामियात, GK, पाकिस्तान जोग्राफ़ी, वर्ल्ड जोग्राफ़ी सभु कुझु अची था वञे। ॿियो असांजो टियों पोर्शन आहे पार्ट नंबर 3। इन में इंग्लिश जेको आहे लैंग्वेज जेको आहे उन जा 20 क्वेश्चन हूंदा। त हिन में इंग्लिश में वरी असां सिंपल पेपर में ॾिनल आहे त इंग्लिश में असांजा साइनोनिम्स एंटोनिम्स हूंदा आहिनि, मस्कुलाइन फेमिनाइन हूंदा आहिनि ऐं सिंगुलर प्लूरल हूंदा आहिनि। त इन में इहे क्वेश्चन असां 20 क्वेश्चन तक़रीबन इंग्लिश जा हूंदा। ऐं चौथे पार्ट में मैथमेटिक्स ऐं साइंस आहे त उन जा 5 क्वेश्चन जेका मैथ जा 5 हूंदा, 5 साइंस जा हूंदा ऐं रीज़निंग जेका आहे उन जा 10 क्वेश्चन हूंदा। हीअ आहे सिलेबस जेको कांस्टेबल जो जेको SPU CPEC सिंध पुलिस वारनि जो हुयो। ऐं मोस्टली जेका हाणे कांस्टेबल जी पोस्ट अनाउंस थी आहे त उन में बि साॻियो रहंदो। त हिन जो असां जेको सिंपल पेपर आहे त सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। असांजो जीअं पहिरियों सुवालु आहे त सिंधी में त हर जुमिले खे फ़ेल मुतदी हिन जुमिले खे फ़ेल मुतदी मजहूल में बदिलायो। त मूं ही अंब खाधो आहे, ही हिकिड़ो जुमिलो मिलियल आहे, इनखे असां फ़ेल मुतदी मजहूल में असां चेंज कंदासीं। हाणे फ़ेल मुतदी मजहूल तव्हांखे ग्रामर जे हिसाब सां ख़बर हूंदी त पोइ तव्हां इनखे बदिलाए सघो था, न त तव्हां ग़लति कंदो। छाकाणि त फ़ेल मुतदी मजहूल उनखे चवंदा आहियूं जेको फ़ाइल हिन में लिखियलु हूंदो आहे ऐं मफ़ूल जेको आहे फ़ाइल जी जाइ वठंदो आहे। हाणे हिकिड़ो ही जुमिलो आहे, मूं ही अंब खाधो आहे। हाणे मूं जिते फ़ाइल आहे, अंब जेको हीउ अंब जेको आहे हिते मफ़ूल आहे, खाधो आहे छा आहे फ़ेल आहे। त हाणे हिन जो जे पहिरियों ऑप्शन आहे हीउ अंब मूं खाधो आहे। ॿियो ऑप्शन आहे हीउ अंब मूंखां खाधो वियो आहे, या हीउ अंब मूंखे खारायो वियो आहे, या हिन अंब खे मूं खाधो आहे। त हिन जो जेको सही ऑप्शन थींदो त उहो A ऑप्शन थींदो। हीउ अंब हीउ अंब मूं खाधो आहे, हीउ अंब मूं खाधो आहे। त हिन जो माना इहे जेको आहे हीउ अंब जेको आहे इहो फ़ाइल जी जाइ ते आंदो आहे। त हिन जो A ऑप्शन सही थींदो। फ़िक्रनि मां इस्लाह चूंडियो, मददगार थियणु, नुक़सानु सुहाणु, इल्ज़ाम लॻणु ऐं घोरो वञणु। त हिन जो को सही ऑप्शन थींदो इल्ज़ाम लॻणु थींदो। इस्तलाह। ॿियो असांजो आहे त पालतू जानवरनि में सबसे ज़हीन जानवर कौन सा है। पालतू जानवरों में से सबसे ज़हीन जानवर कौन सा है। कुत्ता, बिल्ली, तोता, बकरी। त हिन जो जेको सही ऑप्शन थींदो उहो थींदो कुत्ता आहे। ॿियो ही सवाल त कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना कब पैदा हुआ था। 25 दिसंबर 1876, 25 दिसंबर 1877, 25 अक्टूबर 1878, 25 नवंबर 1875। त कायदे आज़म जेको असांजो पैदा थियो 25 दिसंबर 1876 में थियो। त हिन जो A ऑप्शन जेको आहे सही थींदो। ॿियो असांजो करंट अफेयर जो सवाल आहे त हू इज़ द करंट टेकर चीफ मिनिस्टर ऑफ बलूचिस्तान। त हाणे त असांजी कैबिनेट वग़ैरह चेंज थी वई आहे, इलेक्शन थी वई आहे। त अहिड़े हिसाब सां हिकिड़ो करंट या हिकु ॿ करंट अफेयर जा क्वेश्चन ॾींदा। जनरल अवेयरनेस मां कंहिं प्रेसिडेंट जो नालो पुछी सघनि था, कंहिं प्राइम मिनिस्टर जो नालो पुछी सघनि था। इहे तव्हांखे जनरल अवेयरनेस जा 40 क्वेश्चन तयारु करणा पवंदा। या को कैपिटल पुछी सघनि था, तव्हां को करंसी पुछी सघनि था। त हाणे असां हलंदासीं इंग्लिश लैंग्वेज जो पेपर आहे
पार्ट नंबर 3 आहे त उन मां जेके आहिनि मोस्टली सिनोनिम्स ऐं एंटोनिम्स लाज़मी ॾींदा आहिनि। सिनोनिम्स उनखे चवंदा आहियूं जंहिंजी साॻी माना हुजे, एंटोनिम्स माना ज़िद सिंधी में। हाणे हिन में चए थो सिनोनिम्स वर्ड्स हैविंग द सेम मीनिंग्स। हाणे ॿुधायो त सिनोनिम्स ऑफ ओके, ओके जो जेको आहे सिनोनिम्स छा थींदो? ऑल राइट थींदो, समटाइम्स थींदो, मे बी थींदो, या ऑल ऑफ देम थींदो। ओके माना ठीकु, त हिन जो ए ऑप्शन जेको आहे सही थींदो। ऑल राइट माना ठीकु, समटाइम्स माना कुझु वक़्तु, मे बी माना शायदि, त इहे ॿई ऑप्शन न थींदा, ए ऑप्शन सही थींदो। अहिड़े हिसाब सां माना सिंपल तव्हांखे वर्ड चोथें पंजें क्लास जा हिसाब सां उहे ॾींदा, त एतिरा डीप में कोन तव्हांखे ॾुखिया लफ़्ज़ ॾींदा, छाकाणि त मैट्रिक जे हिसाब सां टेस्ट आहे। ॿियो असांजो आहे त एंटोनिम्स हिननि हिकिड़ो ॾिनो आहे, त हिन मूं तक़रीबन 4-5 जेके 5 मोस्टली सिनोनिम्स हूंदा ऐं 5 एंटोनिम्स हूंदा, इहे तव्हांखे तयारु करणा पवंदा। एंटोनिम्स माना ज़िद, इंट्रस्टिंग माना दिलचस्प। हिन जो एंटोनिम्स छा थींदो? नाइस, रियल, ट्रू, बोरिंग। त हे टई जेके आहिनि मोस्टली हिन जा नाइस, रियल, ट्रू इहे नथा मिलनि, त बोरिंग जेको आहे हिन जो एंटोनिम्स थींदो अपोज़िट माना ज़िद। ॿियो असांजो इंग्लिश में आहे मस्क्यूलाइन जेंडर ऑफ ऑंट। मस्क्यूलाइन हिकिड़ा असांजा हूंदा आहिनि, फेमिनाइन हिकिड़ा हूंदा आहिनि मस्क्यूलाइन जेंडर। त मस्क्यूलाइन जेंडर खे असां मुज़क्कर चवंदा आहियूं, फेमिनाइन माना मोनस। त ऑंट जो जेको आहे मस्क्यूलाइन जेंडर ऑफ ऑंट जेको छा आहे, हे असांजो फेमिनाइन आहे, त हिन जो असांखे मस्क्यूलाइन खपे, त हिन जो ऑंट जो छा थींदो? अंकल माना चाचो, ऑंट माना चाची। ॿियो हिननि इंग्लिश में ॿियो पुछंदा प्लूरल वर्ड ऑफ ऑक्स। ऑक्स माना ढॻो, ढॻे जो प्लूरल छा थींदो? ऑक्सिस, ऑक्सिन्स, या ऑक्सिन, या ऑक्स। त ऑक्स जो जेको आहे प्लूरल थींदो आहे ऑक्सिन, त हिन जो सी ऑप्शन जेको आहे सही थींदो। ॿियो असांजो आहे त फाइंड द हेल्पिंग वर्ब इन द गिवन सेंटेंस। शी हैज़ ईटन 2 एपल्स। त पहिरियों हिननि जेको आहे सिनोनिम्स एंटोनिम्स पुछा, 5 क्वेश्चन उन्हनि जा हूंदा, 5 एंटोनिम्स जा हूंदा, 5 जेके आहिनि मोस्टली असांजा मस्क्यूलाइन फेमिनाइन जा हूंदा, 5 जेके आहिनि प्लूरल जा हूंदा, 3-4 MCQs ऐं 3-4 MCQs असांजा ग्रामर जे हिसाब सां हूंदा। जीअं हिते पुछंदा त शी हैज़ ईटन 2 एपल्स, त हिन में वर्ब कहिड़ो, वर्ब ॿुधायो त हिन में वर्ब कहिड़ो आहे। त हाणे शी हिते असांजो सब्जेक्ट थी वियो, हेज़ असांजो हेल्पिंग वर्ब आहे, ईटन जेको आहे मेन वर्ब आहे, 2 एपल्स असांजो ऑब्जेक्ट आहे, त हिन जो हेज़ जेको आहे छा आहे? हेल्पिंग वर्ब आहे। हेल्पिंग वर्ब में मेन वर्ब में फ़र्क़ु आहे। हेल्पिंग वर्ब खे असां ऑक्सिलरी वर्ब चवंदा आहियूं, जेके इज़, एम, आर, हैव, हैज़, हैव बीन, हैज़ बीन, इहे। हाणे असां पार्ट नंबर 4 हल कंदासीं, मैथमेटिक्स ऐं साइंस जो, जेको मोस्टली 10 क्वेश्चन जेके हूंदा हिन मां मैथमेटिक्स ऐं साइंस में ईंदा। जीअं हिन जो पहिरियों हिकिड़ो सिंपल पेपर जो सुवालु आहे त 20 - 18 डिवाइडेड बाय 9 मल्टीप्लाई बाय 3 + 4। छाकाणि बोर्ड मार्क्स जे कानून था त असां पहिरियों वंड छॾींदासीं, पोइ ज़रब छॾींदासीं, पोइ जोड़ या कट छॾींदा आहियूं असां। जीअं हाणे मां हिनखे पहिरियों असां वंड छॾींदासीं त 20 - 18 खे डिवाइड कंदासीं 9 सां, जवाबु छा ईंदो? 3 ईंदो, वरी +4। त हाणे वरी असां हिते ज़रब छॾींदासीं, 20 - 6 + 4, त 20 मां 6 विया, 14 बचा, 14 + 4 घणा थिया? 18 थिया। बेसिक असांजी मैथमेटिक्स आहे 3-4 क्लास जी। जेकॾहिं तव्हां 4-5 जी मैथमेटिक्स सुठे नमूने सां पढ़ी हूंदी, त तव्हां जेको आहे कॉन्स्टेबल मैथमेटिक्स जो पोर्शन आराम सां हल करे सघो था। मोस्टली हीअ असांजी इहा 3 खां वठी मोस्टली 8 क्लास ताईं जेका आहे मैथमेटिक्स, जंहिंजी बेसिक मैथमेटिक्स सुठी आहे, त उहो 16 स्केल या 17 स्केल जी बि का बि टेस्ट हुजे त उहो मैथमेटिक्स जो पोर्शन हल करे सघे थो। ॿियो असांजो सुवालु आहे त 20 - 0.5 - 7.05। त हिनखे असां सब्ट्रैक्शन करणी आहे, त 20.0.5 मथां रखंदासीं ऐं 7.05 असां रखंदासीं। पॉइंट जी असां छा रखंदा आहियूं? साम्हूं रखंदा आहियूं असां, वंड में जोड़ में हुजे या कट में हुजे। त 5 मां 5 विया, 0 बचो, ॿुड़ी लाइ ॾींदासीं, पॉइंट लाइ ॾींदासीं। हिते हाणे 0 मां 7 न वेंदा, हिकु हेॾो वठी ईंदा, 10 मां 7 विया, 3 बचा, हिते 1 बचो, त असांजो जवाबु जेको आहे घणो आयो? 13 आयो। 13 असांजो जवाबु सही आहे। ॿियो असांजो आहे त 180 डिवाइडेड अमंग 3 persons इन द रेशो 2:3:4, द अमाउंट ऑफ द शेयर्स ऑफ 3 person आर।
माना 120 रुपया आहिनि त उहो असां 3 शख़्सनि जे विच में विरहाइणा आहिनि, जंहिंजी निस्बत असांखे 2:3:4 मिलियल आहे। मिसाल तौरु ABC आहे 2:3:4, A जी निस्बत 2 आहे, B जी निस्बत 3 आहे ऐं C जी जेका निस्बत छा आहे 4 आहे। त पोइ इन जो असां छा कंदा आहियूं, सम कंदा आहियूं सभिनि जो, 2 + 3 + 4 त घणो थियो, 9 थियो। त पोइ असां हर हिक जो हिसो मालूम करण जे लाइ जेको इन जो निस्बत हूंदी उहा मथां रखंदासीं, जेका असांजी टोटल जेको सम थियो हूंदो रेशियो जो, त उहो असां डिवाइड में रखंदा आहियूं ऐं मल्टीप्लाई कंदा आहियूं जेका उहा रक़म हूंदी आहे। त 2 × 9 2 / 9 × 180, त 1 9 2 9 18, त हे थी वेंदो 20 थी वेंदो। त ॿिनि खे 20 सां मल्टीप्लाई कंदासीं 40 थी वेंदो। त वरी हाणे B जो जेको आहे रेशियो आहे त 3/9 × 180, त हिन खे असां मल्टीप्लाई कंदासीं, आम्हूं साम्हूं खोड़ा हणी सघूं था ज़रबे में, त हे छा थी वेंदो 1 9 2 9 18 20 थी वेंदो। 20 खे मल्टीप्लाई कंदासीं 3 सां, त हिन जो जेको जवाबु ईंदो 60 ईंदो। जीअं हाणे C जो असां रेशियो फाइंड कंदासीं 4/9 × 180, त हिन खे असां 9 जो खोड़ो हणंदासीं 1 9 9 2 9 18, त हे 20 थी वेंदो। 20 खे मल्टीप्लाई कंदासीं त हे छा थींदो 80 थींदो। हिन जो जेको जवाबु थींदो 40 ऐं 60 ऐं 80, हिन जो जेको C ऑप्शन जेको आहे सही आहे। इहो हुआ असांजा बेसिक असांजा 3 क्वेश्चन मैथमेटिक्स जे हिसाब सां। अहिड़े हिसाब सां असांजी जेका कांस्टेबल जी जेका पोस्ट अनाउंस थियूं आहिनि, त अहिड़े हिसाब सां परसेंटेज थी वियो, रेशो थी वियो, प्रोपोर्शन थी वियो, अलजबरा थी वई, त या असांजो फ्रैक्शन थी वई, त अहिड़े हिसाब सां मैथमेटिक्स जा क्वेश्चन उहे ॾेई सघनि था। ॿियो असांजो आहे साइंस पोर्शन। त हाणे पुछंदो यूनिट ऑफ मास, त असां तव्हांखे ख़बर आहे त SI सिस्टम में यूनिट ऑफ मास आहे, असां किलोग्राम में असां मास खे मेजर कंदा आहियूं। न्यूटन जेको आहे फोर्स जो यूनिट आहे, ठीकु आहे। जोल्स जेको आहे एनर्जी जो यूनिट आहे, ऐं सेंटीमीटर बि असांजो ड्रैग जो यूनिट आहे। ॿियो असांजो आहे वाट इज़ नॉट द काज़ ऑफ एयर पॉल्यूशन, इन मां एयर पॉल्यूशन जो सबबु कहिड़ो न आहे। बर्निंग ऑफ फ्यूल, जेकॾहिं असांजो फ्यूल जेको आहे बर्न कंदासीं, ॿारींदासीं, तॾहिं बि असांजी एयर पॉल्यूशन थींदी। छाकाणि पॉल्यूशन जा 3 क़िस्म आहिनि, वाटर पॉल्यूशन, एयर पॉल्यूशन ऐं लैंड पॉल्यूशन। बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट, जेको सॉलिड मटीरियल आहे उनखे असां बर्न कंदा तॾहिं बि असांजी एयर पॉल्यूशन थींदी। ॿियो आहे वाटर फ्रॉम डोमेस्टिक यूज़, त इन जो इहो ऑप्शन जेको असां वाटर जेको असां डोमेस्टिक पर्पज़ लाइ यूज़ कंदा आहियूं, त उन में एयर जेको आहे पॉल्यूशन न थींदी आहे, त इन जो C जेको आहे ऑप्शन सही आहे। ॿियो असांजो आहे त लॉजिकल रीज़निंग जा मोस्टली इहे 5 क्वेश्चन इहे बि ॾींदा, त हिन मां हिकिड़ी सीरीज़ ॾींदा या फिगर्स वग़ैरह ॾींदा, तव्हां खां पुछंदा रीज़निंग जे बारे में। मिसाल तौरु आहे त 14 2 4 8 16, त हाणे हिनखे तव्हांखे सोचिणो आहे हिन में सीरीज़ में त कहिड़ी सीरीज़ हलंदी। त असां सीरीज़ में हिते असां ॾिसंदासीं त 14 खे तव्हां छॾे ॾियो पहिरें अदद खे, त 2 जो डबल हिते 4 थिए थो, वरी 4 जो डबल छा थिए थो 8 थिए थो, 8 जो वरी डबल छा थींदो 16 थींदो, त 16 जो जेको डबल छा थींदो 32 थींदो। त अहिड़े हिसाब सां तव्हांखे हिकिड़ो माइंड सेट करिणो आहे। त हिन में असां जेका सीरीज़ में फ़र्क़ु ॾिसंदा आहियूं, त हे पाण में एडिशन थिए थी या सब्सट्रैक्शन थिए थी या मल्टीप्लिकेशन कंदा आहियूं, या हिन जो असां पावर में बि कंदा आहियूं, त हिन जो पावर ठाहींदा आहियूं। त उहा ट्रिक्स जेको आहे तव्हांखे थोरी प्रैक्टिस करणी पवंदी, तव्हांखे सम्झ में अची वेंदी। या तव्हां खां फिगर्स वग़ैरह बि पुछी सघंदा त हीअ फिगर जेको आहे 3 पाण मैच करनि थियूं, त कहिड़ी हिन मां मैच नथी करे सघे। त हीअ हुयो असांजो कांस्टेबल जो जेको आहे सिंपल पेपर। वधीक असां नेक्स्ट लेक्चर में जेके ॿिया IBA STS जेके हेड कांस्टेबल जा पेपर वरिता आहिनि, त उहे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। थैंक यू वेरी मच।